साईं जो नालो गुलाम सरोवर आहे। मां यूसी रेणी जो काउंसलर आहियां। असांजो यूसी चेयरमैन आहे मौला बख्श उर्फ ॾाॾो खान ऐं डिस्ट्रिक्ट मेंबर आहे अयाज़ खान। यूसी में 10 लख रुपया फंड त अचे थो, पर अवाम खे उन मां कुझु बि न मिलियो आहे। मां काउंसलर जे नाते मूंखे हिननि 3 सोलर प्लेटां ॾिनियूं 100 वाट वारियूं। उहे मां उन जा बि साबूत आहिनि। मां हिकिड़ी रहिस फतेह मोहम्मद चाचड़ जी मस्जिद शरीफ़ में ॾिनमि, हिकिड़ी लाहौती अला ॾिने जी मस्जिद शरीफ़ में ॾिनमि, हिकिड़ी पंहिंजे ॻोठु मोहम्मद मुराद शहर जी मस्जिद में ॾिनमि। मां 3 सोलर प्लेटां मां कंहिं कंहिंखे ॾेई राज़ी कयां। पोइ पंहिंजी दिलि में सोचूं त मस्जिद शरीफ़नि में ॾियां। उन खां पोइ असां यूसी चेयरमैन सां मुख़्तलिफ़ राब्ते में हेॾों होॾों लॻा पिया त बाबा ॾियो कुझु अवाम खे। वोट वरितो अथसि पाण उन्हनि खां पीपल्स पार्टी जे करे असांखे वोट बि अवाम भलो ॾिनो, वोट बि भली मिली। पर हिननि यूसी खे कारोबार बणाए छॾियो आहे। जेको बि फंड मिले थो उहो ज़ाती इस्तेमालु करनि था, कंहिंखे कुझु बि नथा ॾियनि। बसि पोइ हाणे छा कजे। बिल्कुलु साईं चवंदा उहो ज़ाती मुफ़ाद में ख़र्चु कोन था, ज़ाती पैसा ख़र्चु कोन था। उन में असां सिर्फ़ु 2 पोलिंगनि ते मूंखे पाण खे 900 वोट मिलियो। जेके असांजा मुख़ालिफ़ धुर जो चेयरमैन हुयो उनखे बि मुंहिंजे ख़्याल में 900 वोट पूरी यूसी मां न मिलियो हूंदो। सिर्फ़ु 2 पोलिंगनि ते असांखे 900 वोट मिलियो। असांखे त पीपल्स पार्टी जे करे ऐं असांजी हथ जोड़ी जे करे माण्हुनि वोट भली ॾिनी, वोट असांखे भलो ॾिनो। पर हे कुझु कोन था ॾियनि। अवाम सफ़ा असां ते हाणे बज़न थी वई आहे। वाक़ई अवाम बि हक़ ते आहे न, छो त उन्हनि खे त कुझु बि न मिलियो आहे न। हुते बि सरदार शहरयार खान जे हुकुम ते ऐं सरदार मीर ख़ालिद खान जे हुकुम ते असां लुंड बिरादरी खे वोट करायासीं। उन में बि असां इहा यूसी कॾहिं बि न खटी अॻ में। हिन दफ़े असां पंहिंजी महिनत कईसीं। पीपल्स पार्टी जे करे अवाम असांखे भरपूर वोट ॾिनो। उन में बि साॻियो ई हाल आहे, उन में बि कुझु कोन्हे। उन्हनि बि असांखे मोकिलिया 15 नलका जेके मां यूसी जामपुर जे माण्हुनि खे ॾिनमि। जेके हुया, जेके मूंखे मिलिया हुए उनखे मां ॾेई छॾियमि। उते यूसी काउंसलर हिकिड़ो त चाचड़ आहे, मुंहिंजे ख़्याल में ॾाढो नालो अथसि। ॿियो हिकिड़ो को शकलाणी आहे शहर, अच्छा उॾो जो। अच्छा ॿियो डिस्ट्रिक्ट मेंबर पंहिंजो अब्दुल रहीम आहे। असां आला अख़्तियारनि खे इहो चवंदासीं त बाबा हिन जो नोटिस वठो। पीपल्स पार्टी जा वोटर आहिनि, उन खां पोइ बिल्कुलु हिन मायूस करे छॾियो आहे। हिन त पंहिंजो कारोबार बणाए छॾियो आहे। हाणे यूसियुनि जो जेको बि फंड अचे थो हर को ज़ाती इस्तेमालु कंदो आहे भई, को कंहिंखे ॾियण जे लाइ तयारु न आहे। असां आला अख़्तियारनि खे पंहिंजो ज़िले नाज़िम खे बि असां अपील कंदासीं ऐं पंहिंजो ज़िले नाइब नाज़िम खे बि अपील कंदासीं तुंहिंजो नोटिस वरितो वञे। इन खां पुछाणो कयो वञे जो तव्हांखे जो 10 लख रुपया मिलनि था तव्हां किथे ख़र्चु कयो अथव, किथे ख़र्चु कयो था। हाणे जो 20 लख रुपया डिस्ट्रिक्ट मेंबर खे मिलिया उन किथे ख़र्चु कया आहिनि। उनजो को साबूत को कुझु उनखां वठनि त सही न, उनखां पुछा त करनि न। बाबा तव्हांखे जो गवर्नमेंट जे तरफ़ां सिंध गवर्नमेंट तव्हांखे ॾिए थी, तव्हां ॾियो अथाह वरी कुझु। केरु कंहिंखे कुझु बि नथो ॾिए। हर को पंहिंजे इस्तेमाल में आहे, हर को पाण पंहिंजा पैसा। मां अर्ज़ु कयां थो सरदार मीर शहरयार खान शर खे, सरदार मीर ख़ालिद अहमद खान लुंड खे ऐं ज़िले नाज़िम सरदार बंगुल खान मार खे ऐं ज़िले नाइब नाज़िम मीर बाबर खान लुंड खे त असांजो नोटिस वठे, न त ॿी सूरत में मां अवाम सां गॾु कोर्ट वेंदुसि।